डहरकीअ में सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी ऐं MNA सरदार ख़ालिद लुंड जे हिदायतुनि ते शहर में सफ़ाई ऐं स्प्रे करायो वियो। चौधरी अब्दुल रज़ाक आराई, खलील सूमरो, काउंसलर राजकुमार जयप्रकाश सां गॾिजी डहरकीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मेन GT रोड, UBL चौक, सिनेमा रोड समेत पूरे शहर मां गंद किचिरे जा ढेर खणाए सफ़ाई कराइण सां गॾोगॾु गाॾियुनि ज़रिए रोडनि रस्तनि ऐं पाड़नि में स्प्रे करायो वियो। उन मौके ते टाउन कमेटी डहरकीअ जो अमलो ग़ाइब रहियो। सूबाई वज़ीर रेवेन्यू ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत सिंध सां ताउन कयो वञे। शहर जी घटियुनि में वो केमिकल सां स्प्रे करे रहिया आहिनि। उनखां पोइ 15-20 ते मुश्तमिल हिकिड़ो टोलो आहे जंहिंखे स्प्रे लॻल आहिनि, पंहिंजो पुठी ते उहो बॉक्स लॻल आहिनि स्प्रे जा, उनमें केमिकल आहे। उहो मुख़्तलिफ़ मोहल्लनि में ऐं मुख़्तलिफ़ घटियुनि में उहे स्प्रे कंदा वेंदा आहिनि। नूर मोहम्मद खान लुंड साहब इहो बि चयो आहे त मां इन खां पोइ हर ॿिए ॾींहुं इहो अमलो मोकिलींदुसि ऐं डहरकी जे मुख़्तलिफ़ पाड़नि में, मुख़्तलिफ़ मोहल्लनि में, मुख़्तलिफ़ घरनि में स्प्रे थींदो रहंदो। जितने लोग हैं हम सबको कहते हैं पैनिक में आने की जरूरत नहीं है, किसी ऑफिस के बाहर जाके इकट्ठे होने की जरूरत नहीं है। जितने हमारे ऑफिस के नंबर्स हैं या फिर हमारे नंबर्स हैं, लोग हमसे रब्ता करें, हमें व्हाट्सएप करें अपने नाम, अपने वालिद साहब का नाम और अपने NIC नंबर और उसके साथ साथ अपने टेलीफोन नंबर, ताकि उनको वेरीफाई करके जो असल में ज़रूरतमंद है उनको पहुंचा सकें। लुंड ग्रुप जे अॻवान खलील सूमरो मीडिया खे ॿुधायो त सफ़ाई MNA सरदार ख़ालिद लुंड जे हुकमनि ते कराए रहिया आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।